सीएन न्यूज़ ते ख़बर हलण बाद जेकबाबाद के अगूड़े म्यूनिसिपल चेयरमैन गुलाम अब्बास जखरानी के नोटिस बाद पीपी अगवान कामरान खान पेचूहो के हिदायत कई तो मुतासिर थियल अब्दुल करीम उर्फ बाबू लोहार के घर सार संभाल लहण बाद राशन और माली मदद पिण कई वई। इन हवाले से ॾिसूं था जमील गुल फहीम जी हीअ रिपोर्ट। मां त पहिरियों शुक्रगुज़ार सीएन जो जन माना इन 2-3 ॾींहं अॻु में ख़बर हली हुई त असां उनखे मीर अब्बास खान नोटिस वरितो त बाबा उनजी हिदायतनि ते मां अॼु ज़ारो खान टालाणी में आयो आहियां ऐं कुझु दोस्तनि जे थ्रू मूंखे घर जी बि ख़बर न हुई त तव्हांजे बि तवसुस सां असां हिते पुगाऊं ऐं हिते जो राशन बि ॾिनो आहे ऐं उनखां पोइ कुझु माली मदद जेकी मां पंहिंजी ज़ाती उन्हनि सां कई आहे। बाक़ी राशन अब्बास खान जी हिदायत सां इन्हनि खे पुॻो आहे। शुक्रिया अदा कंदासीं। पहिरियों पोइ असांजी हुन सार संभाल दी असांखे राशन ॾिनई, असांजा जेके बि मसइला चए थो असां पोइ बि चए तव्हां सां ॿधलूं वेंदे हर चीज़ तुंहिंजी तव्हां सां ॿधलूं। हुनखे लख आफ़रीन आहे, अलाह हुनखे वधाईंदो इंशाअल्लाह। माली मदद कई अथई, असांजी राशन जी मदद कई अथई मीर अब्बास खान जे कंहिंजे बि चवण सां लख आफ़रीन आहे हुननि खे, सम्झो था। हुनजे चवण सां शुक्रिया अदा करूं था मीर कामरान खान जो। महिरबानी। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।